बंद हुया जेके सब तौबह जा दरवाजा से समूरा दरवाजा खुलंदा आहिनि भलारे महीने में। मरहबा 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 सलाम रमज़ान। कयो आख़िरत जी तैयारी मता ही रहमतुनि भरो महीनो असांखे ॿीहर नसीब ई न थिए। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में थींदियूं महफ़िलूं हमद ऐं नात जूं लॻंदियूं रौनकूं। सिंध टीवी हमेशा वांगुरु हिन साल बि अव्हांजे लाइ पेश कंदी सलाम रमज़ान। रहमतुनि जी थींदी छांव हिन भलारे महीने में। रहमतुनि जो भलारो महीनो रमज़ान अलाह पाक जो आहे असां मुसलमाननि ते एहसान जंहिंमें थियो नाज़िल क़ुरान। सिंध टीवीअ जी हिन ख़ुसूसी नशरियात सलाम रमज़ान में मां बाख़फ़ीज़ादा हूंदमि अव्हां सां गॾु हर रोज़ शाम जे 4 वॻे खां अफ़्तार ताईं।